रहीम आज गवर्नमेंट बॉय औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज गवर्नमेंट बॉयज़ मेन सिंधी प्राइमरी स्कूल झोल में कल्चर डे आहे, यानी सकाफ़ती ॾींहुं आहे। थोड़ी देर खां पोइ इंतज़ाम मुकम्मल थी वेंदा, तेसी ताईं शागिर्द ऐं शागिर्दानियूं पीटी शो करे रहिया आहिनि। ये अॼु सभु क़ौमी लिबास में, ये सभु बाड़ियूं सभु क़ौमी लिबास में मौजूद आहिनि। ये तव्हां ॾिसी सघो था त ये सभु ताड़ियूं वॼायो, ताड़ियूं अॼु क़ौमी लिबास में मौजूद आहिनि। थोड़ी देर खां पोइ प्रोग्राम स्टार्ट कंदासीं, प्रोग्राम शुरू कंदासीं। ऐं जेके बि असांजे हिन वीडियो खे ॾिसनि पिया, शहरवासी, सहाफ़ी ऐं शहर जा जेके बि इंटेलेक्चुअल माण्हू आहिनि, पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, सिंध सां मोहबत कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे घुरिजे त इन में पहुची वञनि। प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में पीटी शो जोश जज्बो, नंढियुनि में जोश जज्बो, शागिर्दनि में बाक़ाइदा हिकिड़ो जोश जज्बो मौजूद आहे। थोड़ी देर खां पोइ असां प्रोग्राम बि स्टार्ट कंदासीं ऐं इंशाअल्लाह सिंध जे क़ौमी ॾींहुं खे अहमियत सां, प्यार सां, पाबूअ सां, उन जे इज़त मुताबिक़ मल्हाईंदासीं। बंगुल दे डान यार, बंगुल दे शाबाश। Position. Exercise. Begin. थोड़ी देर खां पोइ